सबुदुरुलक दरगाह मुसाफ़िर शाह जे रहवासी अल्लाह बख्श बिरोही पंहिंजे पुटनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे पुटनि ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मुंहिंजा पुट मौला बख्श बिरोही ऐं अमीर बख्श बिरोही मुंहिंजी मिल्कियत फॿाइण लाइ मूं ते तशदुद कनि था, मूंखे घरां कढी छॾियो आहे। मां दरबदर थी धका खाए रहियो आहियां। उन वधीक चयो त मां पंहिंजी ख़रीदी ज़मीन मां पंहिंजनि पुटनि खे हिसे मूजिबि ज़मीन विरहाए ॾिनी आहे, जेका ज़मीन हू पाण संभालींदा आहिनि। मां पंहिंजे गुज़र सफ़र लाइ 1.5 एकड़ ज़मीन रखियो आहे। उन ज़मीन ते मुंहिंजा पुट कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुंहिंजे मना करण खां पोइ मां पंहिंजी ज़मीन ते वञां थो त मूं ते केतिराई भेरा तशदुद कयो आहे। हुन DIG सखर SSP खैपुर खां मुतालबो कयो त मुंहिंजे पुटनि खे गिरफ़्तार करे क़ानून मूजिबि कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।